सांगड़ मां के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ इंतिहाई घुरबल ख़तरनाक इश्तिहारी जवाबदार के पुलिस गिरफ़्तार करे वरितो। सदस्य गिरफ़्तारी ते 3 लाख रुपया इनाम मुक़ररु कयो वियो। क़त्ल जी कोशिश ऐं पुलिस ते हमले जहिड़नि 10 संगीन केसनि में घुरबल जवाबदार के कब्ज़े मां हिकु बग़ैर लाइसेंस टीटी पिस्टल पिणु हथ कयो वियो आहे। एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन की अगवानी में सांगड़ पुलिस मुसलसल कामयाबियों हासिल कर रही है। उन सिलसिले में अज एसएचओ शहदादपुर नबी बख्श जलबानी पंहिंजे मातहत अमले से स्नीप चेकिंग और नाकाबंदी दौरान पुलिस के इंतहाई घुरबल इश्तिहारी जवाबदार सदोरो पुट अब्दुल हकीम रिंद के गिरफ़्तार करे वरितो है, जंहिंजी गिरफ़्तारी ते सिंध हुकूमत तरफा 3 लाख रुपया इनाम रखियल हो। गिरफ़्तार जवाबदार के कब्ज़े में एक बग़ैर लाइसेंस टीटी पिस्टल और 8 गोलियों पिणु हथ कयूं वयूं आहिनि। जवाबदार ज़िले के मुख्तलिफ़ थानन ते क़त्ल की कोशिश और पुलिस ते हमलन जहिड़नि संगीन नौयत के 10 केसनि में पुलिस के घुरबल जवाबदार खिलाफ गैरकानूनी हथियार रखण सिंध आर्म्स एक्ट तहत एक नओं केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई है।